एजेंडा ही हिन तरफ़ लिखा साहब खे वाज़े करे मां ॿुधायो त हिन मक़सद लाइ छूट आहे त गुंजाइश त कई पियो मौलाना नबी परवर साहब खे या अब्दुल मनान खे त हिन तरफ़ मर्कज़ अचे हिकु ॻाल्हि ॿियो थिए छो त एतमाद जी खोट हाणे जेकॾहिं मां हुनजो सही जवाबु ॾींदुसि त थी सघे थो कंहिंजी दिलि आज़ारी थिए छो न थिए चेयरमैन बानी एतमाद जी खोट उन में हूंदी आहे जेको ख़ुदि इंसान कम चोर हूंदो छो जो हू सिर्फ़ु कमु करणु न ईंदो आहे हुनजे ज़हन में के पंहिंजो लालच हूंदियूं के पंहिंजा एम हूंदा आहिनि मक़सद हूंदा आहिनि त शायदि मां कंहिं हिन मंज़िल ते हुजां उनजो रब पाक ते एतमाद न हूंदो आहे जो कोई इंसान ख़ुदि चाहे यार हीअ शइ मूंखे मिले त इहा उनजे नफ़्स जी या ख़्वाहिश आहे चाहत आहे पर इहा उन पंहिंजे रब ते यार न छॾे ॾिनो पर जेकॾहिं इंसान पंहिंजे रब ते छॾे ॾे ऐं उहो नेकनियती सां कमु करे त मूंखे पंहिंजे रब ते एतिरो यकीन आहे त जेका शइ हू चाहे थो उनखां उनखे बीड़ ते मिली वेंदी हीउ जेको असां इतिहाद गॾु कयो आहे असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पंहिंजे फनकारनि जी ज़ात लाइ गॾु थिया आहियूं फनकारनि सां जेकी मसाला थियनि था हिन गजाली दौर में उन्हनि सां उहे मसाला इज़त एतिराम सां हल कयूं त जीअं फनकार जी इज़त मथे थी छो त मूंखे यादि आहे मां बार बार इहो लफ़्ज़ चवंदो आहियां त असां बि स्टेज खां वठी इहे तौरु गुज़ारींदा आहियूं कंहिं घेटी मां गुज़रबो आहे त चवंदा आहिनि यार फनकार थो उहो हुनजो लहजो एॾो तलक हूंदो आहे टोक हूंदी आहे तंज़ हूंदी आहे कावड़ बि ॾाढी हूंदी आहे छो त असां फनकार कंहिंखे धाड़ो न हयो आहे असां फनकारनि कंहिंखां चोरी न कई आहे असां फनकारनि चोरी बि न कई आहे छा वरितो आहे हिननि खां जो ईअं चवंदा आहिनि यार हीअ फनकार थो फनकार त उहो माण्हू आहे जेको पंहिंजा ॾुख दर्द बि सांढे पब्लिक खे अवाम खे एंटरटेनमेंट ॾियाराए थी कहिड़ो बि ड्रामो कंदो हुन में हू पंहिंजा कैफ़ियत जेकी हुनजा जज़्बात आहिनि जेको हुनखे किरदारु मिलंदो हुन में निभाइण जी कोशिशि कंदो त पब्लिक मुतमिन थी वञे जेको टाइम पब्लिक पंहिंजो सीराए असां वटि आई आहे त उहो असां मां मुतमिन थी वञे फस्ट ऑफ ऑल इहा उनजे करे असांजो हिते हिकु थियणु ज़रूरी आहे हर शहर में तव्हां वटि न असांजे फनकारनि में बुग्ज़ थियल आहे मुनाफ़क़त जा बुग्ज़ ॿियो कुझु कोन्हे करे बि न सघंदा हिक ॿिए खे मारे बि न सघंदा हिक ॿिए खे तूं बि करे कोन सघंदा रुगो हिकिड़ा मुनाफ़क़त जा बुग्ज़ असांजे दिलनि में वेठल आहिनि उहे कंहिं विहारिया आहिनि उहे विहारिया आहिनि असांजे उस्ताद जेकी असांजा उस्ताद आहे उन्हनि हिक हटी कई आहे त हीउ ग्रुप मुंहिंजो हुजे हीउ ग्रुप हुनजो हुजे हीउ ग्रुप हुनजो हुजे उस्ताद हिकिड़ो अलाह हेठि असां ते फ़र्ज़ु आहे त कया आहिनि त बाबा हीअ शइ तुंहिंजे ज़िमे आहे हीअ तूं कमु कर पर उहो कमु अहिड़े नमूने सां कर जंहिंमें पंज रूह राज़ी थिया पोइ मां को बि माण्हू नाख़ुशि न वठे जेकॾहिं असां धड़ाबंदी कंदासीं त हिकिड़ो धड़ो त राज़ी हूंदो ॿियो धड़ो त ख़ुशि न हूंदो मुनीर हैदराबाद का चवण जो मक़सदु इहो आहे त ॻाल्हाइण लाइ घणो ॻाल्हाईंदासीं दरकीअ वारा वीचारा इंतज़ार में वेठा आहिनि हिन वक़्तु एतिरो मुंहिंजे ख़्याल में त काफ़ी आहे असांजो जेको बि आहे शऊर हिन वक़्तु जेकी हालात आहिनि मुल्क जा असद जा उहे सियासतदाननि पाण तबाह करे छॾी उहे सियासतदाननि पंहिंजो पाण खे बि ख़तमु करे छॾियो आहे पंहिंजे अवाम खे बि उन्हनि खपाए छॾियो आहे ॿियो कुझु न करे सघूं असां फनकार हुन शऊर खे उजागर त करे सघूं था असांखे अहिड़ो कमु करिणो आहे जो हिन मक़ाम में हिन मुआशिरे में असांजी इज़त बि थिए ऐं थी सघे थो असां उहो सियासतदान वारो कमु बि अलाह जे नाव तां सदको हिननि खे ॿधी आहे त उहो कमु बि तव्हां पाण बिना झिझक जे ऐं बिना ख़ौफ़ जे करे सघो था उहो इस्पताल हुजे थानो हुजे रेवेन्यू हुजे कहिड़ी बि डिपार्टमेंट हुजे
जायज़ कम जे लाइ तव्हां वञी सघो था या तव्हांखे इजाज़त आहे पाड़े वारे जे कम लाइ बि ऐं उते उहो जाइज़ कम लाइ तव्हां सां नखरो कनि था हुन सां सीनो ताणे अचो त वाह तूं असांजी ख़बर पवंदी उहो ॾिसो त हीउ सावा तव्हां सां केतिरो गॾु आहे सिंध लेवल ते तव्हांजी इज़त हुन पंहिंजे शहर में हुन ऑफिसर जे अॻियां केतिरी मथाईंदी करे इनशाला उहो तव्हां खां माफ़ी वठंदो ऐं ॿीहर कन हणंदो त यार हिननि खां थोरो असांखे पासो कयो असांजे इस्लाम में हिकिड़ी शइ वाज़े आहे सचाई जो साथ ॾिनो हुनजे लाइ जेकॾहिं वालिद साहब ते वॾे में वॾो रिश्तो असांजे पंहिंजे पीउ जो हूंदो आहे पीउ जेकॾहिं पुट खे ग़लति रस्ते ते लाहे न त उहो बि चई वञाए वठो उस्ताद छा आहे उस्ताद त सेकेंड थिंग आहे न फर्स्ट थिंग त हिकिड़ो वालदेन आहे पेरेंट्स आहिनि माउ जे लाइ इंतिहाई एतिरा लफ़्ज़ इस्लाम में आहिनि त हुनजो चयो तार जी न हुनखे जवाब ई न ॾिजे पर जिते सम्झो त हिते हाणे घणो नुक़सान थो पवे उहो तव्हां चयो न वठो इहा शइ सम्झी आउं त मां किथे ॻाल्हाई जेकॾहिं तव्हां आर्टिस्ट आहियो आर्टिस्ट जी माना आहे दिलि साफ़ मन साफ़ इहा तव्हां मां ऑटोमेटिकली निकिरी वेंदी जेकॾहिं को उस्ताद बि तव्हांजो कंहिं ग़लति राह ते उनखे वठी अचण खे सॼी राह ते तव्हां ते था जेसीं ताईं असां गॾु न थींदासीं कुझु नथा करे सघूं शुकुर अलहमदिल्ला जीअं असांजी ॻाल्हि कई त वराए होॾे कमाई हेॾे वञे थो शुकुर अलहमदिल्ला पंहिंजे ॿारनि ते ख़र्च थिए थो पंहिंजे ॿारनि ते जेको थी सघे थो हुन सभ ॿारनि खे 10 सिधी राह ते अचनि त बि मूं कमाए हिन जान में बि कमाए मां मथे जान में बि कमाए पैसो कुझु बि न हूंदो पैसो त जेके वेठियूं आहिनि उन्हनि वटि ॾिए जेकॾहिं पैसो ई कमाइणो आहे त पोइ त वॾी ॻाल्हि मेन शइ आहे इज़त हुन इज़त लाइ एतिरो चयो वेंदो आहे त जेकॾहिं पैसो ख़र्च करणो पवे त न उहो पैसो ख़र्च करे तव्हां इज़त वठो इहा इज़त हिन महिल हिकिड़ी ॿी शइ मां चवंदो रहां पंहिंजे मक़सद ते अचूं त जंहिं तरह असां आया आहियूं असां पंहिंजे सिले सदन खे आगाह कयोसीं त बाबा असांखे झंडा ठाहिरायूं जेकी असांजी रैली निकिरे थी असांजी का सिंपल कोन्हे वधि में वधीक नंढा एतिरा उदा ठहियल उहे बि मां मीन से ॾुखिया माण्हू खे नज़र ईंदा पर जॾहिं झंडो असांजे हथ में हूंदो ऑटोमेटिकली हिकिड़ी परे खां शनाख़्त आहे त हीअ फलाणो थोरो आहे फलाणो ग्रुप आहे उनजे लाइ मां यार खे चऊं त हर तालके जे सदर खे कॉल कयो त बाबा 100 रुपयो फी में भरिजो झंडो असांखे पवे थो 70 रुपए में 20 रुपया असांखे बचंदा जंहिं मेंबर खां 100 रुपयो वठंदो उहो झंडो हिकिड़ो उनखे ॾींदो जेको पंहिंजे घर जे मथां जेके 30 रुपया असांखे बचंदा फॉर एग्ज़ाम्पल तव्हां वटि 50 में भरनि 30 रुपए जे हिसाब सां तव्हांजा असां वटि 1500 बचनि उन मां थी सघे थो हिकिड़ो असांखे 350 में 400 ताईं झंडो पए थो वॾो अठ पाए छॾियो जेको असां हिकिड़ो तव्हांखे उहो ठाराए ॾियूं ऑफिस ते हणण जे लाइ बाक़ी जेके हिकिड़ा 1150 1100 जा जेके उहे 70 वारा झंडा आहिनि उहे असां तव्हांखे प्रोवाइड उहे बि कंदासीं उहे रखंदो पंहिंजे ऑफिस में सुभाणे रैली आहे धरणो आहे त उहे खरनि था त झंडा कोन लाइबा न उहे ई झंडा जेके तव्हांजे ऑफिस में 10-15 पिया हूंदो नुमाइंदगी लाइ असांजे लाइ गॾिजनि उनखां पोइ अलाह तव्हांखे सघ ॾिए थो मुहबत अञा ॾिए थो त तव्हां झंडा वरी था पाण में करे वेंदा घुराए सघो था पंहिंजे ऑफिस में रखण लाइ शहर में हेॾा होॾा हणण जे लाइ हिकिड़ी शइ आहे ॿी शइ आहे त 600 माना 6 महीना थी विया आहिनि 500 रुपया सालियानी फी उहा बि हिन वक़्तु कलेक्ट करणी आहे छो जो कार्ड कंहिंजा ठहियल कोन 100 रुपए जो त कार्ड आहे हिकिड़ो जेको असां सिलेक्ट कयो आहे हर शइ में असां क्वालिटी ऐं क्वांटिटी खे ॾिठो आहे असां पैसे खे न ॾिठो आहे इहे जेके 500 आहिनि इनशाला इहे बि तव्हां ते पाण ते ख़र्च थींदा असीं सां हिन खां बिल्डिंग कोन ठाहींदा साल में 500 रुपया वॾी ॻाल्हि कोन्हे हर तनज़ीम हलंदी आहे चंदे ते तव्हां एतिरो ॾिसो जेके कामरेड अचनि था का नई तनज़ीम खोलनि था त उन्हनि खे केतिरा हिकिड़ा बिज़नेसमैन मिली था वञनि उहे हुननि जो जेका मीटिंग कंदा उन्हनि खे घुराईंदा उन ते हुनजो 2 लख ख़र्च थींदो उन्हनि खे मिलंदो छा आहे कुझु बि पर उहे 2 लख जेके ख़र्च कनि था उहे मुनाफ़िकी जा आहिनि उन धरती ते कतब था अचनि न अवाम जे लाइ कतब था अचनि
न उन मेंबरनि जे कतब ताज़नि हू सिर्फ़ु उहो ख़र्च पंहिंजी ज़ातियात ते कंदा त हीउ ख़र्च करे मां हिन मां टिण ते कमाईंदुसि। असांखे प्रोग्राम्स करणा आहिनि, एतिरो टाइम वेठा आहियूं, का एक्टिविटीज़ असांजी कोन्हे। असां वटि इहे 500 रुपया ईंदा, कार्ड जीअं असांजा ठही वेंदा असां तालुकनि ज़िलनि में मोकिलींदासीं, त उन खां पोइ हिकिड़ी असां सिंध लेवल ते मीटिंग कंदासीं, जंहिंमें असां इहा हिकिड़ी शइ रखी आहे त डिस्ट्रिक्ट जेकी बि आहिनि सिटी, उन्हनि में असां 15 ॾींहं जो मेलो रखियो आहे। जेकी तालुका आहिनि उन्हनि में 4-5 ॾींहंनि जी मीना बाज़ार थियल आहे, पर उन तालुके वारनि वटि सावा जा कार्ड ई न हूंदा त उहो प्रोग्राम हैंडल कीअं कंदो। उनमें जेको प्रॉफिट थींदो उहो अधु तालुको सदर पाण करतब लाहींदा, पंहिंजे ऑफिसनि में रखंदा, सामान वग़ैरह जेको बि आहे वठनि, के महिमान आहिनि, कुझु बि आहे ॿाहिरि अचे त उनखे का चांहि पीआरनि, अधु जेका बचति थींदी उहो मर्कज़ ॾे मोकिलींदा। ईअं बि न आहे त जेका कमाई थिए त सॼी मर्कज़ ॾे मोकिले, ईअं बि न आहे। रुपयो कमाई थिए थी त 8 आना मर्कज़ ॾे मोकिलणा आहिनि, 8 आना 4 आना तालुका रखे, 4 आना डिस्ट्रिक्ट ॾे मोकिले। हीउ तव्हांखे हिकिड़ो प्रोडक्शन बि आहे ऐं पंहिंजा फंड असां जेके पाण कमाए, जॾहिं आर्टिस्ट असां आहियूं, ड्रामो करे ॿियनि खे एंटरटेनमेंट ॾियूं था, त असां उन पंहिंजे उन मां अहलियत मां छो न पाण कमाए पाण वटि रखूं जेके असांखे कमु बि अचनि। हिन महिल घणो टाइम असां पंहिंजो गुज़ारे चुका आहियूं, 6 महीना गुज़री विया आहिनि, का रिज़ल्ट कोन्हे। ग़ुलाम नबी तलवार साहब वेठो आहे, असांजो अब्दुल वेठो आहे, हिननि खे अर्ज़ु कंदासीं त जेतिरो थी सघे 500 मूंखे बाद में ॾियनि, फ़िलहाल 100 रुपया जेको मेंबरनि खां उहो वठी डिस्ट्रिक्ट जे ख़ज़ानची ताईं पहुचाए, उहे असांखे पाण मर्कज़ ताईं पहुचाईंदा। त असांजो पहिरियों असां झंडा त ठाराए वठूं, ओवरऑल सिंध जे सभिनी प्रेसिडेंट खे असां चई छॾियो आहे, डिस्ट्रिक्ट जे हुकुम हले थो, किथे चंदा वरिता विया आहिनि, हेॾे आया आहियूं, कंहिं राब्तो कयो आहे त असां ज़रूरु पूरो कयो आहे, असां अचण वारे करे त पोइ खणी अचिजो। हुन में देरि न कयो, बाक़ी 500 रुपया आहिनि, हुनजो ख़ैरु आहे तव्हां 10 ॾींहं 15 ॾींहं लॻनि, पोइ तव्हां भली 15 ॾींहंनि में 20 ॾींहंनि में पोइ कलेक्ट कयो। हमेशह कुझु हासिलु करण लाइ कुझु विञाइणो पवंदो आहे, पर इनशाला हिते विञाइणो घटि पवंदो, हासिलु करणो पवंदो आहे। हर मेंबर खे जेको बि आहे पंहिंजो सीनो ताणे घुमे जाइज़ नमूने सां, गैर जाइज़ नमूने सां न। जंहिंजो बि कोई जाइज़ मसइलो आहे तव्हां काहे पोइ उन सां गॾिजी उहो मसइलो हल कयो। नथे तव्हांजे तालुके सदर खां नथे त डिस्ट्रिक्ट जे प्रेसिडेंट खे ॿुधायो, हू तव्हांजो इनशाला गॾिजी मसइलो हुन सां ॿुधी करे, अञा नथो थिए पोइ तव्हां मर्कज़ खे ॿुधायो त इनशाला थी सघे थो मर्कज़ तव्हां वटि अची वेही पंहिंजो मसइलो हल कराए पोइ वञे। इनशाला हाणे घणो वक़्तु कोन था वठूं, असांखे पोइ हिते बि वञिणो आहे। ॻाल्हियूं इहे हुयूं, पर हिकिड़ी शइ वरी मां तव्हांखे चवंदो वञा त मां तव्हांखे वरी मुबारकबाद ॾींदुसि त मां अॼु हितां ख़ुशि आहियां। बाक़ी शौक़त जो मसइलो आहे, असां हिन जे लाइ सोचूं था, इहा बि ख़ुशख़बरी तव्हांखे ॾींदासीं किथे एडजस्ट कयो।